आए गुलगुना के गुलजारे हुसैन अहमदी सल्लु अला मुहम्मदी सल्लु अलैहि वाली सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अजीज दोस्तों मुसलमान भाइयों अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। ये तमाम गुनाहगार नाचीज़ तमाम प्यारे दोस्तन ये जहां कुरान करीम फुरकान हमीद की सूरत जुमाअत मंझां आयत सगुर पढ़ने शरफ हासिल कयो दुआ कंदा आहियो खुदा तबारक व तआला गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां असां सभिनी प्यारनि मुस्लमान भाइरनि खे ॿुधी ऐं उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तों अल्लाह तबारक व तआला इन कुरान करीम जी आयत सुगरी में ईमान वारनि खे बि सॾियो आहे ऐं न बेईमाननि खे सॾियो आहे न मुसलमाननि खे। सिर्फ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअह फस्अऊ इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ऐ ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअह जुमे जी आज़ान लगे तव्हां नमाज़ ते वञो ऐं पंहिंजा वापार कारोबार बंदि कयो। वापार जी इजाज़त आहे पर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त नमाज़ जे टाइम ते वापार बि बंदि कयो छो त नमाज़ अहिड़ी प्यारी शइ हूंदी आहे जंहिंसां मुंहिंजो महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजो उम्मती नमाज़ पढ़ंदो आहे मां मोहम्मद जे मदीने में अखियूं छॾंदो आहियां। चओ सुभान अल्लाह। मुझे सरकार आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी साईं बलबले मदीना हाजी इद्रिस ताहिरी लिखियो आहे अॼु वनियतुल तालिबीन किताब में अॼु पढ़ियो पिए महबूब जो सहाबी हज़रत दीजत कलबी वो फरमाए थो मां अञा मुसलमान न थियो आहियां त मुंहिंजो काफ़िलो मके मुकर्रम खां मदीने मुनव्वर ते रवानो थियो आहे त काफ़रनि जी आदत हूंदी ऐं अॼु तव्हां असां सभिनी जी इहा आदत आहे जो वॾेरो माण्हू हुजे या आलिम सतोरो हुजे उनजो पोइ कंहिंजो कहिड़े नमूने सां इस्तक़बाल कंदा आहियूं पोइ कंहिंजो वरी कहिड़े नमूने इस्तक़बाल कंदा आहियूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो वो प्यारो सहाबी फरमाए थो त मां जॾहिं मके मुकर्रम आहियां त उनखे मथे आउं काफ़िर हुयुसि जॾहिं मदीने मुनव्वर में मुंहिंजो काफ़िलो पहुतो आहे इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो वो जुमे जो ॾींहुं हुयो सुभान अल्लाह ऐं हुतां मुंहिंजो मदीने जो मील ख़ुतबो पढ़ी रहियो हो ऐं हुतां वरी काफ़िरनि छा कयो जो जनल खणी ऐं उनजो हज़रत दीजत कलबी उनजो वरी इस्तक़बाल जे लाइ विया त माण्हू सिर्फ़ मस्जिद में बचा 12 उनमें हदीस शरीफ में अचे थो जो करे में त हिकिड़ो हज़रत अबू बकर उमर ये साहबी हुआ ॿिया बि हुआ ऐं हिकिड़ी साहबी आहे उहा बि पंहिंजे घर खां ॿाहिरि न निकिती। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो महबूब जो सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला ने फरमाए थो त जेकॾहिं भले में भलो ॾींहुं आहे त उहो जुमे जो ॾींहुं आहे। मुंहिंजो सरकार जो आलम महबूब सरवर कौन है जो सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला ने फरमाए थो त जुमे जे ॾींहुं वॾियूं ख़ूबियूं आहिनि जुमे जे ॾींहुं में साहबनि पुछियो साईं तोखे कहिड़ियूं नबी साईं ॿुधायूं उहे कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि
साईं फरमायो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जेकॾहिं आयो आहे ज़मीन ते उहो बि जुमे जो ॾींहुं आहे जेकॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी वफ़ात जो ॾींहुं आहे उहो बि जुमे जो ॾींहुं आहे जेकॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम में रूह फूकियो हुयो हो तॾहिं बि जुमे जो ॾींहुं हो ऐं क़यामत क़ाइम कंदो रब तॾहिं बि जुमे जो ॾींहुं हूंदो वाह मुंहिंजा गैबदार नबी सरकार दो आलम मां मुजस्सम ठीक खबीस चवनि था त असां जहिड़ो हो अरे तूं त मुंहिंजे नबी जे सहाबनि जहिड़ो कोन हुई तो जहिड़ो किथां नबी थींदो वञो भिजाए फरमाए थो जिखिरे जहिड़ो जवान किसा कोन ॾे हमें महर मिलनी मरसना सरस संत सशान आगे जो ऐसान जे हाथी मेरे मेरा सुभान अल्लाह महबूब अलैहिस्सलाम जो प्यारो साहबी फरमाए थो त जुमे जो ॾींहुं ते इहे भॼन ख़ूबियूं आहिनि महबूब अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक आज मां पढ़ियो थी अलवनियत तालिबीन किताब में साईं अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी जो किताब आहे महबूब फरमाया त मुंहिंजा प्यारा साहबी हो जुमे जे ॾींहुं वधि में वधि तव्हां मूं ते सलात करंदा कयो तॾहिं हिकिड़े साहबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह भला तव्हांजे वञण खां पोइ बि तव्हां वटि सलात पहुचंदी आहे अल्लाह अकबर मुंहिंजे गैबदार नबी फरमायो और मुंहिंजा प्यारा साहबीओ अॼु तव्हांखे सबक़ ॾियो थो वञा जुमे जी राति ऐं सूमर जी राति मां मोहम्मद वटि तव्हांजी सलात पेश थींदी आहे ऐं तव्हांजा जेके बि अमाल हूंदा आहिनि उहे सूमर जी राति ऐं जुमे जी राति मां मोहम्मद वटि पेश कया वेंदा मदीने जो मीर फरमाए थो और मुंहिंजा प्यारा साहबीओ हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो मुंहिंजा उम्मती हूंदा पर उहे ज़िना कंदा उहे गुनहगार हूंदा पर महबूब अलैहिस्सलाम जे प्यारे लखे अब्दुल कादिर जीलानी लिखियो आहे किताब जे अंदर में त जुमे जो ॾींहुं थींदो आहे उहे मलाइक सॻोरा लही ईंदा आहिनि आसमान खां वॾी मस्जिद जे गेट ते बीही रहंदा आहिनि उहे पंहिंजो नेकियूं लिखंदा आहिनि चांद जो उहे पेशमान मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदो आहे पोइ सतनि आसमी जॾहिं मथे चढ़ंदा आहिनि पहिरीं आसमान वारा चवंदा त तव्हां छा ॾिठो हाणे असांखे क़यामत ताईं लॻे थो ॾाढो कोन मिलंदो अलाए छा ॻाल्हि आहे मुंहिंजो महबूब फरमाए थो मलाइक चवंदा त हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जेके अल्लाह जे हबीब जो ज़िक्र करे रहिया हुआ ऐं इहा बि ॻाल्हि ॿुधी छॾियो साईं अब्दुल कादिर जीलानी किताब जे अंदरि लिखियो आहे त महबूब अलैहिस्सलाम हिकिड़े साहबी खे फरमायो साहबी लबैक या रसूल अल्लाह तूं जुमे जी नमाज़ अॼु कोन पढ़ी फरमाई या रसूल अल्लाह मां त आयोसीं नमाज़ पढ़ी जंहिं पाण फरमाई मूं तोखे ॾिठो पे तो माननि जे कंध लताड़े अॻिते वधी रहियो आहीं अल्लाह वटि इहा तुंहिंजी नमाज़ क़बूल न आहे चई या रसूल अल्लाह छा जे करे चई अल्लाह ताला इन कोन थो फरमाए त तव्हां अॻिते अचो माननि खे लताड़े अॻिते अचो इहा अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे दरबार में इहा तव्हांजी नमाज़ क़बूल न थींदी मुंहिंजो सुहिणो नबी फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे सिपूं अॻे मस्जिद भले ख़ाली पई आहे पर विच में सिपूं भरियलूं आहिनि अॻिते तव्हांखे जॻह नथी मिले त पोयां बि तव्हां वेही रहो छाजे करे जो अॻियां अचनि जेके अॻियां वारा जे वेठा आहिनि उहे अंदरि अचनि ऐं पोइ तव्हां पोयां जेके आहियो से अॻिते ॾिसी अचो पर मतां तव्हां बेअदबी कयो मतां को अल्लाह जो अहिड़ो कामिल माण्हू हुजे उनजी बेअदबी कयो तव्हांजी इबादत पूरी न थी पर तव्हां मरी जहन्नम जा हक़दार थी वञो अल्लाह तबारक व तआला अहिड़नि खां असां तव्हांखे पनाह अता फरमाए महबूब अलैहिस्सलाम जे प्यारे सुनी बच्चे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजी किताब में लिखियो जॾहिं इहे ॻाल्हियूं पढ़ियूं त इहे सभु ॻाल्हियूं तव्हां असां में आहिनि इहे सभु ॻाल्हियूं तव्हां असां में आहिनि ॾाढो कंहिंखे लॻे त भली लॻे त हक़ जो कलमो चवणो पइजे छो त साईं सुल्तान बादीन शेर मुस्तफ़ा चवंदो हो जेकॾहिं मिंबर ते बीहण खां पोइ भले पंहिंजो पीउ सॾो हुजे
उनखे बि हक़ जो कमु चयो साईं अबू सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला हिकिड़ी हदीस आहे त सोना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला फरमाए थो त हिकिड़ी जंग ते वियसि हिकिड़ी जंग ते वियसि त उते मुंहिंजो पुटु हुओ उन मूंखे चयो त बाबा मूंखे मुंहिंजे जी बाबा अॼु तूं मुंहिंजे साम्हूं आई पर तोखे मूं छॾे ॾिनो ये छा जे करे जे बाबा मूं सम्झो पीउ आहे मुंहिंजे पीउ खे मथां वरी ख़ुदा नाराज़ थी वई जे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उते जेकॾहिं तूं मुंहिंजे अॻियां अचे हा त मुंहिंजे मदीने जे वीर सां तुंहिंजो सिर कलम करे छॾिया हा पर मदीने जे वीर सां मुंहिंजो सिर क़ुर्बान करे छॾियो इसे महबूब जा प्यारा केॾा परवाना है ऐं ही हदीस चवनि था त असांजे अरे हदीस तव्हां जहिड़ो कीअं थींदो मुंहिंजो आमिना जो लाइ छो त सवा लख अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां बि मुंहिंजे मदीने जो वीर ताजदार आहे छो त उहो यतीमनि जो यार आहे ग़रीबनि जो गमख़ार आहे कंहिं नबीअ खे 8 मौजूदा मिलिया कंहिंखे हिकिड़ो मिलियो कंहिंखे 10 मिलिया पर मुंहिंजे महबूब जो जॾहिं वारो आयो अल्लाह ताला फरमायो वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा हबीब तोखे जहान जे लाइ असां रहमत करे मोकिलियो आहे मुंहिंजा प्यारा हबीब किथे वरी फरमायो अलम नशरह लक सदरक ववदअना विज़रक अलज़ी अनक़द ज़हरक वरफ़अना लक ज़िक्रक वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान असां तव्हां छा ॻायो जेको ख़ुदि ख़ुदा ॻाईंदो आहे अल्लाह ताला फरमाए थो निमाज़ मां रब कोन पढ़ंदो आहियां रोज़ो मां रब कोन पढ़ंदो आहियां ज़कात मां रब कोन ॾींदो आहियां रोज़ो मां कोन रखंदो आहियां पर माना हिकिड़ो कमु तव्हां असां गॾिजी कंदासीं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम साहिब मुंहिंजे यादि न उहो कहिड़ो आहे नबी लिखी फरमायो त मुंहिंजे मथां मुंहिंजो रब बि सलात पढ़ंदो आहे त तव्हां बि सलाम पढ़ंदो दवा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जेको जो मूं ॿुधायो तव्हां ॿुधो हुनजे मथां अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए जे सुन्नत न पढ़ी आहे उहो सुन्नत पढ़ी